दोस्तों ये दिसो था तैयारी हली रही है मेकअप थे तो पियो आर्टिस्टन के न भाऊ ये चइबो आहे वीडियो वारो हे प्यार में चवे थी मन चवंदी केॾो मुंहिंजो सुहिणो भाउ आहे मन तव्हां ग़लति न सम्झो नाज़रीन ही उहा शख़्सियत आहे जंहिंजी जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे मां इन जे करे हाल फ़िलहाल कैमरा उन ते आणींदुसि मतां ॾिसंदड़नि खे को शाक लॻे एॾी महबूब सूरत तव्हां एतिरो देरि असांखे उनजो दीदार करायो त पोइ हलूं था उन सूरत ते जंहिंजो नाज़रीन खे वॾो इंतज़ारु आहे ही मुंहिंजी माना अॻिजाई अम्मा आहे इहो सच आहे मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधाईंदो हलां त मुंहिंजा 5 पीउ आहिनि हिकिड़ो पीउ आहे मुंहिंजो जंहिं मूंखे ॼणियो आहे ॿियो पीउ आहे मुंहिंजो उस्ताद उमेद अली कलवर जंहिंजे करे हिन फील्ड में इन थियो आहे टियों पीउ आहे मुंहिंजो साईं नूर ज़ंवर साहिबु चोथों पीउ आहे हबीब पंवर पंजो पीउ आहे भाऊ बिशारत समूह हाणे हिकिड़े पीउ जी अम्मा घर वेठी आहे ॿिए पीउ जी अम्मा उस्ताद उमेद अली बि घर वेठी आहे बाक़ी 3 पीअनि जी डिमांड आहे त असांखे माना ॾियो हाणे पोइ उहे अम्माऊं हाणे हिकिड़ी अम्मा फ़ैसिलो करे न ॾो न आहे अम्मा शरीयत जी ॻाल्हि आहे हाणे ज़ाहिर आहे मुंहिंजो अबो आहे त अम्मा बि हुजनि आहे न सफ़र हिन जो मुड़ुसु हाँ वो बैठो जो घर अच्छा अब तो जोर ना है ना तो हाथ करना अल्लाह हयाती दिनो तो के बच्चन सा शार कंदो अल्लाह कंदो ॿिया बि ॼणी दे यो लाइव आ यो रिकॉर्ड तो करे वरी YouTube ते रखंदो इहो अच्छा जी असां जो डायरेक्टर साहब भाऊ बिशारत समूह साहब भा कलीम मीराणी असां जो महबूब दोस्त गाने दोस्त पांजे जाए ते पर मुखे पांजे बचन वांगू मुजो भाटियो आ उस्ताद सलेमान मीरानी जो भाटियो आ मुजो साहब आ उस्ताद सलेमान मीरानी असां सजी जिंदगी इने रहा से जी एक बे जी आका हुंदी आ असां भी इने ताई मां दुआ कंदा त अल्लाह से उस्ताद सलेमान मीरानी के वडी हयात दी मुजो महबूब दोस्त आ मौला से खुश करे जेके मुझा तमाम सुठा दोस्त जेके रोज दिली दोस्त हैं उन्हनि में सलेमान मीरानी असांजो तमामु हिकु दोस्त आहे ऐं उनजो भाटियो अॼु मूं वटि आयो आहे भा कलीम मीरानी बिस्मिल्लाह लख दफ़ा मुंहिंजे अखियुनि ते मुंहिंजे अंगण ते रिकॉर्डिंग ॾिसणु आयो आहे जी आयो भली आयो सदाईं आयो मुंहिंजे मां वेलकम थो कयां पंहिंजे रूह सां असां बि चाचा सलेमान वटि दावत खाई आया आहियूं दर्दनि जे दरिया दौरान जॾहिं दर्दनि जो दरिया हलंदो सॼी टीम खे दावत कई रेलवे फाटक खां अथव जेको बंगलो उते वियासीं सभु दोस्त हुआ जी गर्मी जो तव्हां असर ॾिसो था पिया हीअ तमामु सिंध जी अलबेली अदाकार जेका अॼु ताईं पाण खे 17 सालनि जो महसूसु कंदी आहे जी मोहतरमा रधे पके में पानी रधे पके में पानी जी 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 नानी जेको हे चवंदो आहे उहो नथो चवां रिकॉर्ड आहे जी नानी ख़ुशि हो अल्हम्दुलिल्लाह ताम दयो खैर तबियत खैर कुछ मां तव्हांजी पंहिंजी नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी ज़िंदगी विझंदा हो पाण जेका चवंदो जी अञा जेका चवंदो नानी उमिरि घणी आहे तव्हांजी हा तो YouTube ते कल जाइए मोरा एडिट कजा हां कल जाइए कल उमिरि अच्छा ही ॾिसी रहिया हो मेकअप ही अञा मोहतरमा शमा साहिबा अञा मदद किया आयो सब ठीक आयो खुश आयो जी अनीता भाई खजू ऑफिशियल आहे यूट्यूब चैनल जंहिं ते असां सिर्फ़ु ही जेके पंहिंजूं कचहरियूं हलंदियूं आहिनि आर्टिस्टनि जूं उहे ॾेखारींदा आहियूं त जेके रिकॉर्डिंग खां पहिरियां जेके मसइला आहिनि सेट ते रहूं था उन हवाले सां हीअ ॾिसो त मेकअप पोइ केॾी सुहिणी लॻंदी आहे हाणे केतिरी ख़ूबसूरत आहे तव्हां ॾिसी सघो था पिया